भिरिया सिटी जे ॻोठ ग़ुलाम मोहम्मद लाखो वासी नौजवान मोहम्मद खान पुट आरिफ लाखो 11,000 बिजली जे किरल तारनि में विछड़ी पियो। करंट लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी पार्सन फौरी तौर ज़ख़्मी नौजवान खे खणाए भिरिया सिटी इस्पताल आंदो पियो वियो त रस्ते में उन दम धणी हवाले कयो। भिरिया सिटी इस्पताल मां डॉक्टरनि पारां नौजवान जे फोत थियण जी तस्दीक़ बाद ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। इन सिलसिले में फोती नौजवान मोहम्मद खान लाखो जे माइट असद लाखो ॿुधायो त नौजवान चौपाए माल जो गाह करण लाइ ॿनीअ ते वियो हो, जिते बरसाति सबबि बिजली जे 11,000 जी वोल्ट जा तार किरण सबबि नौजवान खे करंट लॻो ऐं हू फोत थी वियो। हिन ॿुधायो त तूफ़ानी बरसाति सबबि केतिरनि ई ॾींहं खां बिजली जी 11,000 तार किरियल हुई। असां पारां बार बार वापडा अहलकारनि खे चयो हो 11,000 बिजली जी तार ज़रई ज़मीन में किरियल आहे। बरसाति दौरान को हादसो थी सघे थो, पर हू ॿुधण लाइ तयारु न हुया ऐं अॼु ई हादसो थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।